आऊं चंद जुमलन जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे दोस्त साथी मलिक सिकंदर फाउंडेशन जे सरवान साईं इकबाल कोरेजो साहब के तो अचन ऐं मुख़्तसर वक्त पंहिंजे ख्यालन जो इज़हार कनि। मोहतरम साईं इकबाल कोरेजो साहब, तव्हां भरपूर दोस्त ताड़ी वॼायो। कोटड़ी के अंदर समाजी खिदमत में वॾो नालो मलिक सिकंदर खान फाउंडेशन जा सरवान साईं इकबाल कोरेजो साहब। जो क़ौम जियारे वो जियंदो रहंदो, जो आम उजारे वो जियंदो रहंदो। मुखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे वो जियंदो रहंदो। इंतहाई क़ाबिल एहतराम डिप्टी कमिश्नर जामशोरो आला सुहेल पठान साहब, KTN कावश ग्रुप, मीडिया जो वॾो नालो नाज़ सहतो साहब, गुलाम रसूल गर्ग साहब, कोटड़ी मां कई आयल मीडिया जा दोस्तों, स्टेज ते वेठल साथियों, पिंडाल में वेठल दोस्तों, या अली मदद, अस्सलाम वालेकुम। मुझा दोस्तों, हिंदुस्तान के अंदर अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं शेख अब्दुल्ला जो हिकिड़ो नालो आहे, पर आउं इन ॻाल्हि खे अॼु हीअं बयानु कंदुसि त कोस्तान ते का खुदा जी स्पेशल मेहरबानी आहे जो कोस्तान में जनाब मलिक असद सिकंदर साहब जहिड़ो सरदार ऐं माण्हू मौजूद आहे। मुंहिंजा दोस्तों, आउं ईअं सम्झां थो शेख अब्दुल्ला साहब में जेकर हिन इलाइक़े जे समाजी कम करण जो एॾो वॾो जज़्बो आहे त उन जे पुठियां जनाब मलिक असद सिकंदर साहब जो हथ ई किरदार ज़रूर हूंदो। अॼु हिकिड़ो ईंदे ईंदे अजीब वाक़ियो थियो आहे, उहो तव्हां सां बयानु कंदुसि। जनाब डिप्टी कमिश्नर जामशोरो साहब जिन बि हिते मौजूद आहिनि ऐं KTN जी दुनिया जो वॾो नालो नाज़ सहतो साहब भी हिते मौजूद आहे, जंहिंजो सॼी सिंध में हिन मारूड़नि झांगीरनि जो पैगाम पहुचाइण रसाइण ताईं तमामु वॾो कमु ऐं किरदार आहे। दोस्तों, जॾहिं हींअर हेॾे अचूं पिया, मूंसां गॾु जेको गाॾी हलाईंदड़ दोस्त हुयो उहो खेरपुर नाथन शाह जो हुयो ऐं नओं दोस्त हुयो। जॾहिं सुपर हाईवे खां हेॾे क्रॉस कयोसीं त हिकिड़े ॿिनि माण्हुनि असांखे हथु ॾिनो। जीअं त आउं हिते ईंदड़ वेंदड़ माण्हू आहियां, हू गाॾी हलाईंदड़ दोस्त चयो त यार बीहणु खपे या न खपे, हिननि खे खणी हलणु खपे या न खपे। त आउं हुन दोस्त खे चयो त यकीनन तूं ब्रेक हण, बीहणु खपे ऐं हिन मां हिकिड़ी असां वटि जाइ आहे, हिकिड़े दोस्त खे खणी हलणु खपे। हुन चयो त यार ही रस्ते ते हली कुझु कनि न। त आउं बिना झझक हुनखे चयो त अॾा ही असां वारो इलाइक़ो तुंहिंजो न आहे, पर ही मलिक साहब जो इलाइक़ो आहे, ही थाणो भूला खान आहे, ही कोस्तान आहे। हिते तूं जेकर बकरी खे दूरी ॿधी छॾ, उहा तुंहिंजे घर वापसि हली ईंदी। मुंहिंजा दोस्तों, यकीनन हिन इलाइक़े वारनि माण्हुनि जूं बि मलिक साहब सां वॾियूं मोहबतूं आहिनि। यकीनन उन ॻाल्हि जो सबूत बि तव्हां खानदान ऐं जनमनि खां वठी ॾींदा था अचो, पर आउं बग़ैर के वधाउ जे तव्हांखे हिन ॻाल्हि जी बि मुबारक ॾियां थो, तव्हांखे हिन ॻाल्हि जी बि मुबारक ॾियां थो त तव्हां बि वॾा ख़ुशनसीब आहियो जो मलिक साहब जहिड़ो सरदार माण्हू तव्हांजे इलाइक़े में आहे। मुझा मोहतरम दोस्तों, आऊं एक दफ़ो डिप्टी कमिश्नर जामशोरो साहब जो भी
दिल जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां जो साईं जन बि हेॾो परे पंध हिन इलाइक़े में कई आया। साईं जन जीअं जामशोरे ज़िले में आया आहिनि, अलाह जी महिरबानी सां साईं जन जहिड़ा पाण ख़ूबसूरत आहिनि, तहिड़ो जामशोरे ज़िले जी तरक़ी वठाइण जे लाइ, जामशोरे ज़िले जे माण्हुनि जे मसइलनि जे लाइ साईं जो बि वॾो कमु ऐं किरदारु आहे। ऐं असां साईं सां बि यकीन था ॾियारियूं त इंशाअल्लाह हिन ज़िले जो मलक साहब सरदार ऐं सरवान आहे ऐं आगा सोहेल साहब डिप्टी कमिश्नर थी आयो आहे। इंशाअल्लाह ताला तव्हां सां आगा साहब सां गॾिजी मलक साहब जी मदद सां हिन ज़िले खे सिंध जो मॉडल ज़िलो ठाहे छॾींदासीं इंशाअल्लाह ताला। असां पंहिंजे मारूअड़नि जे मसइलनि जे लाइ जीअं शेख अब्दुल्ला हिते कोशिशि थो करे, दोस्तो कोटड़ी जे अंदर मलक साहब जी मदद ऐं मलक साहब जे ताउन सां मलक सिकंदर वेलफेयर फाउंडेशन भी सामाजिक कम जे लाइ कोशिश करे रही आहे। ख़ुसूसन दोस्तो असां हिन मारूअड़नि जे अॻियां ऐं हिकिड़ी ॻाल्हि जो तव्हांजे अॻियां हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे ऐलान थो कयां, तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त कोटड़ी जे अंदर मलक सिकंदर वेलफेयर फाउंडेशन ख़ुसूसन नादरा में माण्हुनि खे मुफ़्त हेल्प करे कार्ड ठाराए ॾियण में ऐं डीसी ऑफिस जे अंदर डोमिसाइल पीआरसी ठाराए ॾियण में तमामु वॾो ताउन ऐं मदद करे थी। ऐं आउं हिते डीसी साहब जो शुक्रगुज़ार आहियां। डीसी साहब जी ऑफिस जे अंदर डोमिसाइल पीआरसी जो कमु तमामु सुठे नमूने सां हली रहियो आहे ऐं नादरा जे अंदर ही असांजो इदारो तमामु सुठो कमु करे रहियो आहे मलक साहब जी मदद सां। दोस्तो इंशाअल्लाह ताला शेख साहब मलक साहब जी मदद सां हिन इलाइक़े में जेको कदम गुज़िरियल सालनि खां खयो आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो अचे थो ऐं इंशाअल्लाह ताला जेकर तव्हांजो ऐं अहिड़नि बाकिरदार ऑफिसरनि जो शेख साहब सां ताउन ऐं साथ रहियो त इंशाअल्लाह शेख साहब हिकिड़े ॾींहुं हिन इलाइक़े में वॾी तब्दीली आणींदो। दोस्तो तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं तव्हांजो सभिनी जो वॾो थोराए थो आहियां। महिरबानी। में असांजे ख़ूबसूरत